सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार मीर बंगुल ख़ान बहार चयो आहे त नेशनल गेम्स पिशावर में मुनक़िद थी रहियूं आहिनि ऐं खेसि उमीद आहे त सिंध जा रांदीगर सूबे जो नालो रोशन कंदा। मज़ार क़ाइद ते मुनक़िद थियल टार्च रैली तक़रीब बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर बंगुल ख़ान बहार चयो त हिन भेरे नेशनल गेम्स बलोचिस्तान में मुनक़िद थियणियूं हुयूं, पर बलोचिस्तान में सहूलतूं अणपूरियूं हुअण करे रांदियुनि जो इवेंट पिशावर में मुनक़िद कयो वियो आहे। हुन चयो त सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट पारां अख़्तियारनि खे सिंध में नेशनल गेम्स कराइण जी आछ कई वई, पर सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट जी अहिड़ी आछ ते गौर न कयो वियो। संदसि वधीक चवण हो त 33 नेशनल गेम्स में सिंध जा कुल 415 रांदीगर हिस्सो वठी रहिया आहिनि, जंहिंमें 350 मर्द ऐं 150 औरत एथलीट्स 30 मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिस्सो वठंदा। बंगुल बहार वधीक चयो त शूटिंग, स्विमिंग ऐं कराटे में खेसि उमीद आहे त सिंध जा रांदीगर सोनो बिलो हासिल कंदा। नेशनल गेम्स टार्च रैलीअ में सेक्रेटरी स्पोर्ट्स इम्तियाज़ अली शाह, सदर पाकिस्तान ओलंपिक्स एसोसिएशन जनरल रिटायर्ड आरिफ हुसैन ऐं ॿियनि ओलंपिक्स एसोसिएशन सां तालुक़ रखंदड़ उहिदेदारनि पिणु शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk